उमेरबाब चांडियो चयो आहे त मेड़ वाक़े खे 2 साल मुकमल थी चुका आहिनि पर अञा ताईं सही नमूने केस बि दाख़िल नाहे थियो। मेड़ में उमेरबाब जी अॻुवाणी में रैली कढी वई जंहिंखे ख़िताब कंदे संदसि चवणो हो त मेड़ वाक़े खे 2 साल मुकमल थी चुका आहिनि पर अञा ताईं सही नमूने सां केस बि फ्रेम नाहे थी सघियो। हुन चयो त कातिलनि खे सिंध सरकार जी पुठभराई हासिल आहे। हू सम्झनि था त ताक़तवर धुरनि सां महाडो अटकाइण सां नुक़सान सवाइ कुझु बि न मिलंदो। उमेरबाब चांडियो चयो त सिविल सोसाइटी वाक़े जे पहिरीं ॾियारे खां वठी हुन वक़्त ताईं साणुसि गॾु बीठल आहे। संदसि चवणो त हू साह जे आख़िरी हिड़कीअ ताईं सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद जारी रखंदी। उमेरबाब मुतालबो कयो त दादू ज़िले में ॾोहनि ते ज़ाब्तो आणे अमन माल बहाल करायो वञे। एसएसपी दादू खे अॼु चौक में बीह करे अपील कयां थी त सर जेके बि हिते ॾोह थिया आहिनि जंहिं जूं फुरियूं थियूं आहिनि धाड़ा लॻा आहिनि जल्द अज जल्द हुननि जी रिकवरी कराई वञे। अदरवाइज़ ही मेहर जो आवाम लावारिस न आहे। मेहर जी हीअ ॼाणी त सभिनि सां गॾु आहे। ही मुंहिंजा वारिस आहिनि ऐं मां हिननि सभिनीनि जी वारिस आहियां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk